ॿुधाईंदा हलूं मोरो में 3 ॾींहं अॻु लाॻीतो बरसात शहरनि मथां रहमत बदिरां ज़हमत बणिजी वई आहे। ईद लाइ लॻल मालपीड़ी में बि ॿाड़ाई नज़र अची रही आहे। इन हवाले सां वीडियो लिंक में मौजूदु आहे अयास सोलंकी। जी अयास। जी बिल्कुल, मोरो में मुसलसिल 3 ॾींहं जे बरसात खां पोइ इंतज़ामिया जे लापरवाही नाअहली जे करे मोरो शहर में ॿोॾ वारी ॼण सूरत हाल असांखे नज़र अची रही आहे। असां हिन वक़्तु मोरो शहर जे मेन रोड ते मौजूदु आहियूं, जिते जेको आहे मालपीड़ी जे लाइ मालवंद माण्हू माल पिणु विकिरो करण जे लाइ अची रहिया आहिनि। ईद में बाक़ी 2 ॾींहं बचा आहिनि, पर उनजे बावजूदि ईद जूं के बि ख़रीदारियूं न थी रहियूं आहिनि। माल में पिणु जेको आहे बीमारियूं पैदा थियूं आहिनि। जॾहिं शहर जी हालत तव्हांखे ॿुधायां त मोरे शहर जो मेन रोड, बांदी रोड, दर्स रोड, गजे रोड, नूरानी कॉलोनी, जागण मोला, लतीफ़ कॉलोनी, जतोई कॉलोनी समेत शहर जा केतिरा ई इलाइक़ा, मुख्य चौक चौराहा, रोड रस्ता, तोड़े जो सरकारी इमारतूं मुकमल पाणीअ जे ज़िमरे में आहिनि, जिथां इंतज़ामिया हिन महिल ताईं पाणी जो निकाल न कराए सघी आहे। इंतज़ामिया जूं राति ॾींहं जेको आहे डिस्पोज़लनि ते जेको आहे अचणु वञणु त थिए पियो, पर बिजली जे न हुजण जे करे जेको आहे इंतज़ामिया शहर मां पाणी जो निकाल न कराए सघिया। जॾहिं असां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे त उन्हनि शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। उन्हनि चयो त मोरो जी इंतज़ामिया को बि कख भञी बीणो न कयो आहे, जंहिंजे करे शहरी घरनि ताईं महदूदु आहिनि। ईद में 2 ॾींहं बचा आहिनि, पर शहरी का बि जेको आहे ख़रीदारी न करे सघिया आहिनि, नई को खाधो खुराक जे लाइ बंदोबस्तु करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ अव्हांखे ॿुधाईंदो आहे त बिजलीअ जो पिणु शदीद बहिरान आहे, त गॾोगॾु सुई गैस जा जेके सार्फिन आहिनि उहे परेशान आहिनि। सुई गैस बि बंदि आहे। उन सां गॾोगॾु इंटरनेट जेका आहे उहा पिणु मोरो में सख़्तु मुतासिर थी आहे। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ज़िले इंतज़ामिया तोड़े सिंध हुकूमत मोरो में पियल हिन तूफ़ानी बरसाति जो नोटिस वठी जेको आहे मोरे शहर मां जेके बरसाति जो ऐं गटर जो पाणी मिली वियो आहे, जेको रोडनि ते बीठल आहे, उन पाणी जो निकाल करायो वञे त जीअं हितां जा जेके रहवासी आहिनि उहे बहितर तरीक़े सां ज़िंदगी बसर करे सघनि। ऐं ॿिए तरफ़ जॾहिं असां इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उहे मुतमिन आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त शहर जे अक्सर इलाइक़नि मां पाणी जो निकाल वारो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त बिजली न हुजण जे करे सिस्टम सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे। जी।